वालेकुम। जी त असांजो अॼु जो टॉपिक आहे सेंटेंस। सेंटेंस छा आहे? सेंटेंस मीन्स जुमलो। हाँ जेकॾहिं असीं पढ़ंदा आहियूं, लिखंदा आहियूं, कुछ भी कंदा आहियूं, असांखे हिकिड़ो जुमलो असांखे मिलंदो आहे। उहो जुमलो कहिड़े क़िस्म जो हुजे? जेकॾहिं असीं का बि शइ लिखंदासीं या पढ़ंदासीं उन में असांखे हिकिड़ो जुमलो पूरो, जेकर तव्हां को सिंधी जो किताब खणो, इंग्लिश जो खणो, साइंस जो खणो, जिते बि तव्हां ॾिसंदव त उहो जुमलो मुकमल हूंदो। जुमलो मुकमल कीअं थो थिए? उन लाइ तव्हां थोरो टिप्स ॾियूं था। A group of words which makes complete sense is called sentence। अगर मैं तव्हांखे वर्ड जे बारे में ॿुधायो, वर्ड छा आहे? हाणे पाण हलूं था सेंटेंस ते। जुमलो उहो आहे कुछ लफ़्ज़नि जो मेल हुजे या कुछ लफ़्ज़ पाण में मिली करे हिकिड़ो कंप्लीट सेंस, माना मुकमल माना वारो असांखे हिकिड़ो जुमलो ॾिए थो। ठीकु आहे? जंहिंमें असांखे ख़बर पवे त हिन अॻे जे चवण जो मतिलबु छा आहे। जॾहिं असीं पूरो जुमलो ॿुधंदासीं उन खां पोइ असांखे उन बारे में ख़बर पवंदी। हाणे कुछ मिसाल मां अॻियां पेश करियूं था। मिसाल आहे अनवर गोज़ टू स्कूल। अनवर स्कूल वञे थो। जेकॾहिं असीं हिन सिर्फ़ अनवर करे छॾियूं, ॿिए खे छॾे ॾियूं, जुमलो मुकमल कोन थींदो। जेकॾहिं अनवर गो अॻियां स्कूल खे कटे छॾियूं त जुमलो पूरो कोन थींदो। द हार्स खां अॻियां जेकॾहिं पाण इहा शइ कटे छॾियूं त सिर्फ़ु पाण खे जुमले जी ख़बर कोन पवंदी त जुमलो जो मतिलबु छा आहे। ऐं या तव्हां अॻियां जेकॾहिं कुझु ॻाल्हाए जुमलो जॾहिं मुकमल थींदो तॾहिं मूंखे हुनखे कंप्लीट सेंस तव्हांखे ख़बर पवंदी त अॻे जो चवण जो मक़सदु छा आहे, छा चई रहियो आहे। असांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा जुमला ॿुधण में ईंदा आहिनि, पढ़ण में ईंदा आहिनि, लिखण में ईंदा आहिनि, जिन खे असीं काइंड्स ऑफ सेंटेंस में अॻियां अॻियां मरहलेवार पेश कंदासीं। हींअर पाण सिर्फ़ु जुमले ते बहस करूं था। जीअं तव्हांखे ख़बर पए जुमलो असल में आहे छा। जुमलो असल में लफ़्ज़नि जो मेल आहे, जिन मां को बि कंप्लीट सेंस मिले या असांखे पूरो मतिलबु मिले, उन लाइ असां उनखे जुमलो चऊं था। अनवर गोज़ टू स्कूल, अनवर स्कूल वञे थो। जुमलो मुकमल कयोसीं। द हार्स इज रनिंग ऑन रोड। द माना के ख़ासि गौर जी शायदि आहे कि तव्हांखे आर्टिकल बि मिले थो, जी तव्हांखे आर्टिकल सम्झाया आहिनि। इज रनिंग ऑन रोड, घोड़ो रोड ते डोड़ी रहियो आहे। द टी इज हॉट। द टी हिकिड़ी ख़ासि आहे, चांहि आहे, ख़ासि आहे जेका छा आहे, हॉट माना गरम आहे। असांखे ख़बर पई चांहि त आहे, पर जेकॾहिं अॻियां पाण कोल्ड लिखूं, हॉट लिखूं, कहिड़े बि क़िस्म जी जेकॾहिं पाण लिखंदासीं पाण खे ख़बर पवंदी जुमलो पंहिंजो मुकमल ईअं थींदो। मुख़्तलिफ़ क़िस्म जा जुमला आहिनि, मुख़्तलिफ़ नमूने जो, जंहिंमें सवाली जुमला बि आहिनि, नेगेटिव नाकारी जुमला आहिनि, अफर्मेटिव बयानी। इहे हली तव्हांखे काइंड्स ऑफ सेंटेंस में अॻियां सम्झाईंदासीं। हाणे पहिरीं मेन ॻाल्हि हिन में सेंटेंस में इहा आहे त सेंटेंस असीं जेकॾहिं लिखूं था या पढ़ूं था, असांखे हिन में कहिड़ियूं शयूं मिलनि थियूं। असांखे जेके मेन शयूं जेके ॿ मिलनि थियूं उन में हिकिड़ी आहे सब्जेक्ट, यानी फाइल, ॿियो प्रेडिकेट, पुरावो या पक। इन केतिरे नमूने सां तव्हां बयानु करे सघो था। हाणे सो जेकॾहिं पाण इन मां हिकिड़ो जुमलो खणूं था त असांखे सब्जेक्ट ऐं प्रेडिकेट जे बारे में कीअं ख़बर पवंदी। हीअ तव्हांखे तफ़सील वरी अॻियां बि सम्झाईंदासीं। पहिरीं हाली थोरो तव्हांखे ख़बर पए त जुमले जा पाण ॿ हिसा करे सघूं था, जेके पाण सब्जेक्ट यानी फाइल ऐं प्रेडिकेट यानी पुरावो या पक, जेको हिन फाइल कमु कयो। ठीकु आहे? हाणे अॻियां पाण सब्जेक्ट पाण हिकिड़ो जुमलो खणूं था। अनवर गोज़ टू स्कूल। नंढो जुमलो पाण ठाहियो आहे। हाणे तव्हां ॾिसंदो त अनवर छा आहे, सब्जेक्ट आहे।
जुमले में हमेशा ॿ हिसा थींदा आहिनि, नंढे नंढा पाण कराईंदासीं त ॿ हिसा थींदा, इन खां वधाईंदासीं 3 हिसा कंदासीं, 4 हिसा कंदासीं। जीअं असांखे जुमलो पूरी तरह सां सम्झ में न ईंदो तेसि ताईं असां हिन सेंटेंस खे हलाईंदासीं, हिनखे डिवाइड कंदा, मुख़्तलिफ़ हिसनि में विराईंदा वाज़े नमूने सां असांखे सम्झाईंदासीं त असल में सेंटेंस हूंदो छा आहे। हुन में ॿ मिसाल सब्जेक्ट एंड प्रेडिकेट कुझु असांखे सम्झाइण में वधीक इन तफ़सील असांखे ॿी वीडियो में असां ॾींदासीं। हाणे असांजे में जेके वीडियोस आहिनि इनखे लाइक करियो, कमेंट करियो, सब्सक्राइब करियो, महिरबानी थींदी ऐं अवां जा वीडियो पेश करियो।